नाज़रीन, माड़ी एनर्जीज़ खिलाफ हुनरमंद नौजवाननि जो एहतजाज 10 ॾींहं भी जारी आहे। एहतजाजी नौजवाननि डिप्टी कमिश्नर से जोड़ियल कमेटी ऐं माड़ी एनर्जीज़ इंतज़ामिया जी आशुनि खे रद्द करे छॾियो आहे। ही मामलो 10 ॾींहनि जे एहतजाज बाद हाणे किथे पहुतो आहे, इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे डहरकी मां WTN जो रिपोर्टर असद शर। इन वक़्तु मां माड़ी एनर्जीज़ गेट जे ॿाहिरां मौजूदु आहियां, जिते हुनरमंद जेके नौजवान आहिनि उहे एहतजाज करे रहिया आहिनि। हिन वक़्तु एहतजाज खे 10 ॾींहं आहे। जेको मेन मुख्य रस्तो आहे उहो बंदि पियल आहे। माड़ी गैस फील्ड जी तरफ़ वेंदड़ रस्तो आहे, उन ते ट्रकूं बीठल आहिनि। सामान सां भरियल ट्रकूं तक़रीबन 10 ॾींहनि खां हिन रस्ते ते बीठल आहिनि, जंहिं करे जेके ड्राइवर आहिनि उहे बि सख़्तु परेशान आहिनि। हुननि जो बि इहो मुतालबो आहे त माड़ी एनर्जीज़ इंतज़ामिया ऐं शागिर्दनि जे विच में जेके आहिनि उहे ॻाल्हियूं कामयाबु थियनि त हुननि जी जेकी जिंद आहे उहा आजी थिए। हिन वक़्तु तक़रीबन अॼु एहतजाज खे 10 ॾींहं आहे, लेकिन ज़िले इंतज़ामिया माड़ी एनर्जीज़ इंतज़ामिया जे तरफ़ां शागिर्द सां ॻाल्हियूं नाकाम नज़र अचनि थियूं। डिस्ट्रिक्ट कमिश्नर घोटकी जो ऑफिशियल पेज तां फेसबुक ते हिकु प्रेस रिलीज़ थी आहे, जंहिं में उन्हनि ॿुधायो त शागिर्दनि असां खां टाइम घुरियो आहे। इन ॻाल्हि में का बि सदाकत न आहे। असां टाइम कोन घुरियो हुयोसीं। असां उते इन ॻाल्हि ते जेको आहे फ़ौरन ई असां जवाबु ॾिनो हुयोसीं त बाबा ई जेको तव्हां असांखे ॿुधायो पिया त हीअ तव्हांजा मुतालबा असां मञूं था, ही चीज़ूं जेके चीज़ूं तव्हां असांखे ऑफर कयो पिया, इन्हनि चीज़नि ते असां कॾहिं बि प्रोसीड कोन कंदासीं। इन्हनि चीज़नि खे वठी करे असां अॻिते कोन हलंदासीं ऐं इन्हनि चीज़नि खे ॾिसंदे असां धरणो ख़तमु कोन कंदासीं। असां इहो उते ई फ़ौरन ई जवाबु ॾिनो हुयोसीं। ADC साहब बि हुयो ऐं हाणे बि असां उन ॻाल्हि ते ई आहियूं त बाबा इन्हनि ॻाल्हियुनि ते असां कोन ईंदासीं। इन सभु खे ॾिसी करे असां धरणो ख़तमु कोन कंदासीं। ऐं जेको आहे इन ॻाल्हि में का बि सदाकत न आहे। अहिड़ी मुंहिंजे पस मंज़र में तव्हां ॾिसी सघो था त ही उहे नौजवान आहिनि जेके गुज़िरियल 10 ॾींहनि खां एहतजाज करे रहिया आहिनि। माड़ी इंतज़ामिया हिननि सां ॻाल्हियूं करण जे बजाए जेको आहे त हुननि खे मुसलसिल हिरासा करे रही आहे, हिननि खे परेशान करे रही आहे त एहतजाज जेको आहे ख़तमु कयो। नौजवाननि जे तरफ़ां जेको आहे त मुसलसिल इहो चयो पियो वञे त हुननि खे जेसि ताईं रोज़गार न ॾिनो वेंदो तेसि ताईं हुननि जो जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो।